भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी हाणे पंहिंजे ई मुल्क में बदनाम थी रहियो आहे। संदसि पार्टी जा करतूत त हूअं कंहिंखां लिकियल न हुआ, पर हाणे हिकु डॉक्यूमेंट्री ठाही वई आहे जंहिं में मोदीअ जो चेहरो दुनिया खे ॾेखारियो वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी बि सच चयो हो, जंहिं ते भारत में थरथरो मची वियो हो ऐं इहो ई सबबु आहे जो भारतीय बिलावल खे मुख़्तलिफ़ वीडियोज़ शेयर करे ट्रोल करे रहिया हुआ, पर पाकिस्तानी बि घटि न हुआ जिन खे चुप कराए छॾी हुई। मोदी नथो चाहे त संदसि कुद्धो चेहरो भारत में वाइको थी वञे, पर हाणे भारत जा पढ़िया लिखिया माण्हू मोदीअ खे सुञाणण लॻा आहिनि ऐं शागिर्द इंतिहा पसंदनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा करे रहिया आहिनि। भारत जी वॾी यूनिवर्सिटी हिकु डॉक्यूमेंट्रीअ ते पाबंदी लॻाई आहे ऐं उनखे ऑनलाइन शेयर करण ते बि बंदिश लॻाए छॾी आहे। उन डॉक्यूमेंट्री में 2002 में थियल फसादनि ऐं ॾफेड़ में नरेंद्र मोदी जो किरदारु ॾेखारियो वियो आहे। डॉक्यूमेंट्रीअ मूजिबि हिंदू क़ौमपरस्त मोदी गुजरात जी पुलिस खे हुकुम ॾिनो त उहा तशदुद ऐं क़त्लेआम ते पंहिंजूं अखियूं ॿूटे छॾे ऐं उन दौरान अक़लियती बिरादरी सां वास्तो रखंदड़ हज़ारे माण्हू मारिजी विया। यूनिवर्सिटी जे शागिर्दनि उहा डॉक्यूमेंट्री ॾिसण ऐं ॾेखारण लाइ उन जी स्क्रीनिंग जो प्रोग्राम ठाहियो, पर भारतीय अमलदार उन खे रोकण जी कोशिश कंदा रहिया। इंतज़ामिया नोटिस जारी कंदे मुकमल बंदिश हणी छॾी ऐं अहिड़ी रीत इज़हार जी आज़ादी ते राताहो हयो वियो। सोशल मीडिया ते शेयर कयल अहिड़ियुनि वीडियोज़ ते बि एक्शन वरितो वियो आहे ऐं समाजी प्लेटफॉर्म्स खे इन वीडियो खे ब्लॉक करण जो चयो वियो आहे। जेके शागिर्द डॉक्यूमेंट्री जी स्क्रीनिंग करे रहिया हुआ, उन्हनि ते मोदी जे हिमायतिन हमलो करे पथराव करे ॾिनो। अहिड़े वाक़े ख़िलाफ़ यूनिवर्सिटी जे शागिर्दनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हुननि समूरो इल्ज़ाम इंतिहा पसंद तंज़ीम अखुल भारतीय विद्यार्थी प्रसाद तंज़ीम ते हयो आहे, पर इंतज़ामिया ॻाल्हियूं करे संदन एहतजाज ख़त्म करायो। भारतीय अमलदार खणी केतिरो बि वसल आहिनि, मोदीअ जा करतूत कंहिंखां लिकियल न आहिनि। पाकिस्तान जो परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी आलमी फोरम ते नरेंद्र मोदी खे गुजरात जो कासाई चई चुको आहे, जंहिं ते संदसि वॾी साराह बि थी आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk